मोगा पुट हेॾी अच। जी बाबा साईं हुकुम कयो न। दुकान ते वञ मुंहिंजे लाइ हिकु शैम्पू वठी आ। बाबा साईं पैसा ॾियो। दुकान वारे खे चओ मूंखे शैम्पू ॾे, मां घर ॾेखारे अचां। घर वारनि खे शैम्पू पसंदि अची वियो, पोइ मां पैसा ॾेई करे शैम्पू वठी वेंदोमांइ। घर वारनि खे पसंदि न आयो, पोइ मां तोखे पंहिंजो शैम्पू मुटाए ॾेई वेंदुसि। ठीक आहे बाबा साईं। दुकान वारा सुठो को शैम्पू ॾे। अच्छा शैम्पू खपे? हाँ अचे सुठो शैम्पू। ओ घर वारा चवनि था त शैम्पू खणी आ, ॾिसूं जेकॾहिं घर वारनि खे इहो शैम्पू पसंदि आयो न त पोइ पैसा ॾेई शैम्पू वठी वेंदो साईं। ठीक आहे? भले शक तूं घर वारनि खे ॾेखारे अचे, पर अचण वारी जल्दी कजां। ठीक आहे ठीक आहे। बाबा साईं शैम्पू वठी आयो मां। शैम्पू वठी आयो मां? हाँ बाबा साईं अचे ही वठो शैम्पू। हिन कुपी में विझ। इनमें छो बाबा साईं? तूं हिन में विझ त सही न। न बाबा साईं इनमें मां विधुमि न कुपी में, सॼो ज़ाया थी वेंदो, इन कुपी खे लॻी वेंदो, हरू भरू खपी वेंदो पंहिंजो शैम्पू। मूंखे तरीक़ो नंबर 13 करण ॾे न। अच्छा हाँ वॾो चलाक पढ़दो आ बाबा साईं। में विझ दे त मां तरीक़ो नंबर 13 कंदुमि न। वॾो चलाक आ बाबा साईं। इहा टल वरी काॾां थी वे? इहा मां तरीक़ो नंबर 13 पहिरें सोचे छॾियो हुयो। ही दुकान ते वापसि ॾेई आहे शैम्पू। उन्हनि खे चओ त घर वारनि खे शैम्पू पसंदि न आहे। दुकान वारे खे चओ बुथाड़ खे हणण वारी हिकु क्रीम ॾे। दुकान वारा बाबा चवे थो त ही शैम्पू सही न आहे। ही पसंदि कोन आयुसि? न दुकान वारा ॿी ॻाल्हि त बाबा मूंखे चयो आहे त बुथाड़ खे हणण वारी सुठी का क्रीम ॾे। अच्छा भली क्रीम थी, रंग गोरो करण वारी क्रीम थी। ॿी ॻाल्हि त बाबा मारे चयो आहे क्रीम त वठी आ, जेकॾहिं इहा क्रीम बाबा खे पसंदि आई त मां पैसा ॾेई क्रीम वठी वेंदो साईं, न त इहा क्रीम वापसि करणी आहे। अच्छा इहा बि माने ॾेखारे ईंदे घर? हा। अच्छा भले बेशक तू ॾेखारे आ। अज त मारो बाबा तरीक़ो नंबर 13 वरी 14 15 16 शुरू करे ॾिनो अथसि। हाणे ॿीहर वरी अलाए छा जे लाइ मोकिलींदो। मां त अज़ाबनि में अची वियो आहियां। दुकान वारो बि कावड़ियो बीठो आहे। अचे ही वठो बाबा साईं क्रीम आहे। दुकान वारे जा 300 रुपया ॾियो। अबोड़े या क्रीम खोल। हाँ बाबा साईं। हाणे खोले करे मुंहिंजी तिरी ते रख। अचे बाबा साईं। हाणे इहा क्रीम दुकान वारे खे वापसि ॾेई अचे। बाबा वॾा के कंजूस आयो ऐं ठगबाज़ बि आयो, कंहिंखे पैसा ॾियण तव्हांजी दिलि कंदी बि न आहे। पुट मोगा जेकॾहिं पाण कंजूसी घर वारा न कंदासीं त पोइ पाण पैसा कीअं जमा कंदासीं, समझो कर न। वाह बाबा साईं तो वारा तरीक़ा माॾे त का तरीक़ो ई नथो अचे। मुंहिंजी शैतानी खोपड़ी बि हाणे सुतल आहे। हाणे मां ईअं कयां थो तो वारे तरीक़नि ते इस्तेमाल थो कयां। हे क्रीम दुकान वारे खे वापसि थो ॾियां, चवांसि थो त सुठो का परफ्यूम खणी ॾे। जीअं ई मां परफ्यूम लहींदुमि न पंहिंजे जिस्म खे, बाज़ार मां जीअं जे टपदुमि न, मुंहिंजी किथे न किथे ॻाल्हि बढ़जी पवंदी। मां बि त बाबा साईं लावां लाहां न। दुकान वारा बाबा के क्रीम पसंद ही कोन आई। क्रीम भी पसंद कोन आयसि ने भागा। घड़ी घड़ी तू चीज़ां वठी वेंदो वरी बदलाइण करे भागो ईंदो वरी वापसि। पहला तो खां शैम्पू वठी हुयमि, उहो शैम्पू बाबा तिरी ते रखी करे हणी ॾिठो न वारनि खे, वार बाबा जा ॼमजी विया, फणी बि आ, सींध बि कोन अचेसि पई सही। जंहिं महिल मां तो खां क्रीम वरिती न, क्रीम भी बाबा बुथाड़ शरीफ के हणी ॾिठी न, बाबा जो बुथाड़ शरीफ भी माना थोड़ो चेंज लगे पियो। अरे चंद्रा असां खोटा न आहियूं, असां इस्तेमाल चल ते छाहे ग्राहकनि खे ॾियूं, असां पंहिंजी ग्राहकी ख़राब करूं। दुकान वारा घणी कावड़ त न कर, क्रीम शैम्पू तो वारो हली वेंदो, थोड़ो थोड़ो तो इस्तेमाल कयो आ, मिड़ई कोई न कोई ग्राहक वठी वेंदो ई, खपाए छॾींजांइ पैसनि सां। हल चंद्रा निकिर तो ने भागा। घणी कावड़ न कर न, ग्राहकी ईअं कबी आ, दुकानदारी ईअं थींदी आ। हाणे ईअं कर मांखे का सुठो परफ्यूम ॾेखार, मुंहिंजे जिस्म जी बदबू ख़तम थी वञे। सॼो ॾींहुं पंहिंजे ग्राहकनि खे परफ्यूम ॾींदा रहंदा आहियूं। मुंहिंजे हथनि में बि ख़ुशबू आहे। मां हाणे ई तो ते हथ फेराए करे तोखे ख़ुशबूदार थो कयां। बाबा त पंहिंजा फैशन करे हलियो वियो, विच में मूंखे फसाए वियो, रुली न वियुमि, बर्बाद थी वियुमि। अहिड़ी त मार ॾिनी अथसि, 3-4 ॾींहं मां खट तां उथी बि न सघंदुमि। आहे कोई हथारी रेडी कराए करे मूंखे त घर पुॼायो, मोगे जी मार ख़बर न चाहे।